बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर्रतु ऐनी फ़िस्सलाह वल मरअतु स्सालिहाति औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे अज़ीज़ भाइयों, हीअ महफ़िल जेका सजी वई आहे इंतिहाई एक ख़ुशी जी महफ़िल आहे, जंहिंमें ग़रीब ऐं नादार घराणनि खे आबाद करण जो ही सबब बनी आहे महफ़िल। ऐं इन जे अंदरि जेके मामनीन आहिनि, इन जे अंदरि जेके महिनत करण वारा आहिनि, उहे सभु मुबारक जे बाद लाइक़ आहिनि। अल्लाह साईं उन्हनि जे माल में, रिज़्क़ में, उन्हनि जी ज़िंदगी में बरकत नसीब फरमाए। सैयदना हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, दुनिया जे अंदरि मूंखे टिनि शयुनि सां मोहब्बत आहे। हिकु नमाज़ आहे, ॿी ख़ुशबू, टी आहे नेक साल औरत। सैयदना हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया जो ये टे शयूं पाण वज़ाहत सां बयान फरमायूं। जंहिं ख़ुशनसीब घराणे खे ये टे शयूं मिली वञनि, पाण सगुरनि फरमायो उहो माण्हू दुनिया जे अंदरि वॾो ख़ुशनसीब आहे, दुनिया के अंदर बि आख़िरत के अंदर बि। सैयदना हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तो पहिरीं तरजीह मुंहिंजी आहे दुनिया जे अंदरि त मुंहिंजे अखियुनि जो ठार जेको आहे उहो नमाज़ आहे। मुंहिंजी दिलि जो सुकून आराम उहो नमाज़ में आहे। पर उन नमाज़ खे खुशबू लगाए करे जॾहिं आउं अदा कंदो आहियां त वधीक मूंखे मुसरत ऐं ख़ुशी मिलंदी आहे। ऐं उन्हीअ सां गॾोगॾु माहौल खे ख़ुशि रखण जे लाइ, घर जे चौदीवारी खे ख़ुशि रखण जे लाइ जेकॾहिं नेक साले घरवारी हुजे त वॾी ख़ुशनसीबी आहे। वाक़ियत ईअं आहे जिन्हनि घरनि जे अंदरि नेक साले औरतूं आहिनि, उहे घर आबाद आहिनि। परेशानी ऐं ॾुखी जे हालत जे अंदरि बि हू घर आबाद आहिनि ऐं आसानी जे अंदरि बि हू घर आबाद आहिनि। ऐं हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि, हीअ जेकी महफ़िल सजी वई आहे, जिन्हनि घोटनि, जिन्हनि ख़ानदाननि जे अंदरि ही ख़ुशनसीब मौक़ो मुहैया थियो आहे, असल उहो आहे उहे माण्हू जेके मुस्तहिक़ ऐं ग़रीब ऐं मिस्कीन आहिनि, जिन्हनि वटि इहे असबाब मुयसर न आहिनि। जेकॾहिं अहिड़े मौक़े ते साहिब हैसियत माण्हू जेकॾहिं शरीक थी वञनि, इहा इंतिहाई ज़ाती ज़ुल्म आहे।